नाज़िर नोशहरोफिरोज में एंटी करप्शन बिल्डिंग्स खाते जी आफिस ते छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त करे छडि॒यो। एंटी करप्शन अमलदारनि मूजिब मुख़्तलिफ़ मंसूबनि में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण जूं शिकायतूं मिलियूं ऐं कूड़ा बिल जारी कया विया। एग्जीक्यूटिव इंजीनियर बिल्डिंग्स जे ऑफिस ते एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर जुडिशियल मैजिस्ट्रेट अली असगर बबर जी निगरानी में छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छडि॒यो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर एजाज़ मेमण ॿुधायो त अवाम पारां शिकायतूं मिलियूं हुयूं त बिल्डिंग्स खाते पारां हलंदड़ स्कीमुनि में नाक़िस मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे ऐं कुझु स्कीमूं अहिड़ियूं बि हुयूं जेके मुद्दो गुज़रण बावजूद फाइनल नाहिनि कयूं वयूं। हुन चयो त बिल्डिंग खाते खे जेका सालियानी बजट मिली आहे उहा बि कूड़ा वाउचर ठाहे हज़म कई वई आहे। गवर्नमेंट डिस्पेंसरी नबी बख़्श लाखो जी आयल बजट हड़प कई वई आहे, उन जो को बि कमु नाहे थियो। हुन चयो त 2 ॾींहनि ताईं सॼी तहक़ीक़ाती रिपोर्ट ठाहे अदालत में पेश कंदासीं। जेको बि इन अमल में मुलवस हूंदो उन ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वेंदो।